अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं छा हाल आहे? अच्छा ॿियो ख़ैर आहे साहब? साईं ख़ुशि आहियो? ठीकु ठाक तव्हां ख़ुशि आहियो? ख़ैर शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ओड़ो पाड़ तंग ॿाहिरि बेज़ार अल्हम्दुलिल्लाह खैर खैरियत। तूं ॿुधाए ख़ुशि आहे न? ख़ैर अमन दिल जाए। अदा मां गरीब माण्हू आहियां, रस्ते तां वञा पियो। अच्छा हाँ रस्ते तां वञा पियो, ॾिठुमि बाग़ यार, मां चयो माशाअल्लाह बाग़ त तमामु भलो आहे। हा अञा पको कोन्हे न मां फ्रूट कोन थो घुरायां। मां यार मज़ूरी जे लाइ आयो आहियां, मूंखे हिते माली बि यार या गाह बाह पटियां या पाणी ॾियां बाग़ खे। माली बि न? हा यार ॻाल्हि ॿुधो ठीकु आहे, न तोखे मां गाह कराईंदुमि न बाग़ खे पाणी ॾियणो पवंदो, हिकिड़ो ई कमु थी, सिर्फ़ु फ्रूट जी संभाल रहणी थी बसि। पगार घणी ॾींदे? पगार? हा पगार 7000 ॾींदो। 7000 साहब न कुझु वधायो यार तो कमु कहिड़ो आहे, हाणे सिर्फ़ु ख़्यालु करिणो अथई। पाणी बि मां ॿियनि खां पाण ॾेराईंदुमि, गाह बि पाण पटराईंदुमि, हर शइ तोखे सिर्फ़ु ख़्यालु रखिणो आहे। 9000 करे 9000 मिसकीन आहे मां अलाह। हाँ 9000 ॿुध खाइण लाइ फ्रूट न थी मतां चए त मां हिकिड़ो पटे खावां। न न मुंहिंजो उहे वात पचियल आहे। हल ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे 9000 में डन। हाणे ॻाल्हि ॿुधो, हा मां तोखे सम्झायां जी। हाणे बुकड़ी थी ठीकु आहे, हे पेन थी हा ठीकु आहे। हाणे मां तोखे हिकिड़े हिकिड़े वण जा ॻणे थो ॾियां फ्रूट। हा हा नारगी में फर्ज़ कर घणियूं नारगियूं आहिनि उहे लिखी थो ॾियां, उहा डेली मूंखे हिसाबु ॾियणो थी त एतिरी नारगियूं बीठियूं आहिनि, हे छणी पियूं, उहे छणियल खणी ईंदे जमा कराईंदे, बकाया मूंखे लिखाए वठंदे सरकारी खज़ाने में। मां वटि सरकारी खज़ानो आहे ठीकु आहे न जी। हा इहो डेली मूंखे हिसाबु ॾियणो पवंदो, मंज़ूर आहे त ठीकु आहे, न त पोइ मां कंहिं ॿिए खे ॾिसां। साहब हे फ्रूट एॾा अंब हे नारगियूं हे कीअं मां ॻणे थो? हिसाबु किताबु थियल आहे न मुंहिंजो, ॾिस लिखियल आहे न। हा हा लिखियल आहे, सॼो कुझु मां लिखी रखियो आहे, बसि आसानी आहे तोखे त सिर्फ़ु जेके छणी आहिनि उहे वरी अलॻि करे लिखंदे त एतिरा छणी आहिनि बकाया बीठा आहिनि। हल वाह वॾो कंजूस आहे। हल सही आहे। हा हिसाबु ईअं ठीकु आहे साहब, ठीकु आहे। मां क़बूल आहे। मां तोखे बाग़ ॾेखारियां। हा ठीकु आहे। न खावां न? खाइण लाइ हे लिखत थी वई आहे, ईअं थोरी आहे तो खाइण ॾींदुमि। हिन जे लाइ पगार कटींदे? हा हिन जी पगार कट भई, हे जेतिरे जी नारगी आहे ओतिरी पगार कट भई। हाणे तूं पहिरियां हे हिसाबु वञी पंहिंजो लिख, मतां मुंहिंजे लिखत ते भरोसो नथी, पंहिंजो लिख अलॻि करे। ठीकु आहे बसि मां ॻणांसि त तव्हां वञो बसि। ठीकु आहे ठीकु आहे। हाणे पारा त शाम अचिजांइ मूंसां वरी मिलजांइ। ठीकु आहे सर ठीकु आहे, महिरबानी। वाह कहिड़ो कंजूस मालिक आहे भेण, हिकु हिकु दाणो थो लिखाए। ॻणांसि त सही घणा अथव? हिकु। हल हिन में दाणो ई हिकिड़ो आहे त मां को हिसाबु वठंदो। अड़े हिते 3 लिखियल आहे, हिते दाणो हिकिड़ो, इहे 2 दाणा बि मुंहिंजी गिचीअ में। हल लिखांसि थो। हिन नारंगी में घणा न? 1 2 हेठि 3 15 दाणा। हिते घणा लिखियल आहे? अबा हिते 18 लिखियल आहे, हे बि 3 खुटनि था। हा पोइ कल्ह छणी विया हूंदा, अॼु जो न आहे, मां त अॼु जो हिसाबु लिखंदोमांव। हल लिखांसि थो, मां मालिक खे चवां थो भाई एतिरा थी। सही आहे। लीमा घणा न? 1 हिते घणा लीमा लिखियल आहिनि? काॾे वई लिखत? 838 लीमा। अबा हिते त थोरा आहिनि, हे काॾों 838 बीहंदा? हल मिड़ई लिखांसि थो, हिसाबु ठाहे शाम मालिक खे ॿुधायां थो मां। गुल त सड़ी विया, पाणी बाणी कोन था ॾियनि, ईअं न मुंहिंजी गिची में पानो गुल। हाँ खुशबू यार फर्स्ट क्लास सर। अड़े यार मां हिसाब किताब ठाहियां जाई। फसी माल करा हल केड़ी ड्यूटी जिने हां ही काडो मां गणे सका। वाकई गणया थी ये अंदाज धुके दे लिखी। ये बा काडो केर गणे सके।
कंप्यूटर ही कोन गणे सकदा मां छा गणे हां वे ही लिखा तो मेरा ये हिसाब लिखा यार किए क्या ने वे हिसाब ठाया हिसाब किताब वाला की यार अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम वाली बच्चे खुशाल खैरा तबीयत सही है खैरा कादे पे वणो निता केड़े पासे हो खैरदा है बस दाए दे वणो पे यार बीके दे खैरियत ना बुद्धो से बाग में माली बीठो आला है बाग की चौकीदारी करे तो अने खबर ना है बैठो ला केड़ी जगह ते गोलींदा हो तोस्ता माली थियो हां हां यार पर मां भी हला ना मुजो भी दोस्त ता गड दोस्त तो आए बिल्कुल पर बैठो ला का थे गोलियों से खबर पे न हलो तो ट्राई गोलियों से आचो अचो गला आगे छो आगे यार हम तो माशाल्लाह ओ यो उस्ताद बी के बैठो था हां हेलो 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 अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम यार बीके यार भाई या का गाल ना है बाकी यार अंबड़िन के हथ न लाजो ये असा केडो पद करे आया अंबड़िन के हथ न ला बाकी ए तुजे लाए आया छा लायो छा तो लिखे 30 हुन में 270 हुन अंबजा टोटल घणा दा दियन अरे रे छड यार बीके हाने तू एड़ो थियो छा यार वो सही ता आवाज आ दोस्त मैं ए तो ड्यूटी में कढाई दा मतलब यार ये दोनन के चो जाए दोस्त आया अंबड़ी पटे का तो अंबड़ी की केड़ी गाल है यार बीके यार हाने असा तुजा मेहमान हो छड दा कथों आया हूं सोचत करे पगर में यार दोस्त केड़ो अंबा छड लेने के छड भला असा के फार्मा बार में घुमाया चक्कर ताणा ना बाबा अल्लाह के मने छड्यो 50 मुजी छड्यो दोस्त हूं बाहर हूं ठीक है हां हने जो मालिक इया जो माके दिसे तो ए बुकड़ी दिनई माके ची जोको भी दाणो छणे भले खखड़ी भी करे वो भी माके लिखी दी जाए आ त तू लिखी दे ना बता सा के दे ओहे मां और जमा कराइन में जमा कराइन में हां हां हे माके हिसाब किताब ठाणो बाबा हुने के चढ़ जाए बा आखिर में वरी पो खुटाए जाए सा सा के बड़ी अंबड़ी दे ओ दा छड छाए अब्दुर्रहमान छाए यार अंब पकल बिठाओ केरिया चलो थियो आजा यार इनी संगत में ये जिंदा कंब ना तो का तू बीके सफा अकबूट थियो हां यार लगी तो एड़े ड्यूटी के मानू छडे दे बड़े संगत के नाराज करनो आ ए बांबड़ियो सा खावींदा अरे यार छडे तो सही यार हिसाब में आए छडे दवा यार मालिक खां तो हिसाब यो कोई हिसाब कचा सा कचहरी त करे दे छडे दाग कचहरी त सा कर बाबा ये हमको लगे तो मिठो अदा छाए आ बता जी मर्जी चाहे छरी न राजा माके हिसाब किताब कर न दिलो या असा हेडे असा जो कराव कर छाजो कराव माता घुरायो ता तुजे मोहब्बत जे करे सा काडो आया हूं वो मोहब्बत जे करे आया माके डिठो न हां तुसा कचहरी त करे सा वो हे तो पेट जे आया पंजे पेट जे मोहब्बत जे आया ठीक है मोहब्बत में आने गाल बुदो मेहमान थींदा हो का चा मेहमान टिकी थींदो ठीक है तो घर ना है त बांबड़ियो मानु खार आए संगत के वे त सही न कर बाबा ओ ताकत जे को इंदो आ उने के चोंदो आ मामानी खाइनो हो चोंदा ने यार अकेलो मानी तो खाए सलाई कोन दो अकेले तो खाए ठीक है मां उन के चोंदा बा बच्चो त अग में तू आ ठीक है अच्छा बच्चे तो पोतू हां ठीक है तो आंबड़ियो सा पट्टे उधर था हेड से वीआईपी सिरोली अंब प्यान बस दोस्तन के दे त खाइदा वजन दादा दवाई छडे यार हिसाब बोला छडे चाक बीके हाल त बुदो ओडो को बाग में 12 लथा दी छोकरा काथे न ओ दे अच्छा वे डाडी यार बीके कया एडो संगत सा सा के घुराए करे बांबड़ियो खण बड़े भाई बाबा खईवन अरे बाबू खई मारी यार मोके भी त दियो न ता त बाबा खईवन गंजे हे वट रुक हां खाई बैठो हां यार हाने बते होती बीके कथों जाऊं से पंधु करे किराओ भरे ते आया मिलण आयो मां संगरार को आयो आ दिस मां भी आयो एडो साले पटर मु अंबड़न जे करे हेट कंदो करे पियो यार एडी तारी संगत एतरो त सायो किराओ खर्च दियो दिस
पर पानी भली कैसे से भली बड़ा नल को लिटर रखाए ना हां वो पाण मोडे हां यार वाके सही यार केड़ो है मिठो थी अंब हे भी वापस क्लास थी 400 थी ए तिंदड़ी थी हां हां वे वरी सुनारी दव अंब तो मीठा ने यार फर्स्ट क्लास हमारे मां तो कल ही कमानी तो हां मां पकोड़ी खाई थी मां तभी पेट तो कोन फुल थियो वरी पटिया क्यों सालाम बड़ी टोई ना कोकड़ी न चटिया हां यार आज नसीब जाम हां डेली इन ही ठगी चला ता याद कंदो बीके कहीं रही से ज्यादा सा पालो पियो अरे वाह हे तो खणी अंब खणी विया हाणे मां कीअं कयां हे त मुंहिंजी पगार कटिजी वेंदी हाणे मालिक खे छा मूं ॾियां अभो हे त मूंसां जुठ करे विया हल लिखांसि थो मां चोथे नंबर अंब मूं ॿ दाणा किरिया ऐं सते मूं हिकिड़ो दाणो टे थो कयांसि अभो करे त मूंसां ॾाढी आहे